वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक़्तदय्तुम इह्तदय्तुम वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहु नबिय्यु सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इलाही आज तो सिद्दीक सा ईमान पैदा कर। आमीन चो सब दोस्त बाआवाज़ बुलंद आमीन चो। इलाही आज तो सिद्दीक सा ईमान पैदा कर। हजरत उमर फारूक जैसा कोई जरी इंसान पैदा कर। जहां गुम हया हो वहां उस्मान पैदा कर। हजरत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा की आन पैदा कर। अली बाबा नबी नाना अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो तले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का गले में डाल लो तो के मोहम्मद की गुलामी का। वाजिबुल एहतराम अज़ीज़ दोस्तों बुजुर्गों और भाइयों, अल्लाह तबारक व तआला जी पाक कलाम मुक़द्दस क़ुरान मजीद मां 11 सिपारो सूरह तौबा जी हिकड़ी आयत तिलावत कई थम। कायनात के सरदार इमामुल अंबिया हजरत मोहम्मद रसूलुल्लाह अलैहि सलातु व सलाम जंजे फरमान तय्यबा मजा हिकड़ी हदीस मुबारक में तिलावत कई थम। ऐ चंद नसीहत तौर ते अशार से भी अवां जी खिदमत में हाजिर किया है। दुआ है अल्लाह ताला तवजी ऐ मुजी इन हाजिरी के शल मकबूल ऐ मंजूर फरमाए। दुआ है अल्लाह ताला मुझो गालहण अवां जो वेहण बुधण ऐ गरजी अमल करण रब साईं पाजी बारगाहे कुदरत के अंदर कबूल ऐ मंजूर फरमाए। अजीजों अज जहनी अजीम शान कॉन्फ्रेंस अजमत इस्लाम के हवाले से रिंग चाचड़ के इलाके के अंदर हाजिरी जो मौको मिलो। दुआ है अल्लाह ताला तवजी ऐ मुजी इन हाजिरी के शल आखिरत में जरिया निजात बनाए। अल्लाह ताला का दुआ है अल्लाह ताला उलमा जो बयानात अल्लाह तबारक व तआला कुरान पाक की तिलावत नात खानन की हमद सना अल्लाह जे दर दुआ है अल्लाह तबारक व तआला मकबूल मंजूर फरमाए। अल्लाह ताला इन उलमा जो अचन तव्हां जो वेहण बुधण गरजी अमल करण
अल्लाह तबारक व तआला मन इलाके जेके अल्लाह ताला इनी जे कुरान आए जे जरिए ऐं अल्लाह तबारक व तआला इन जो सारी उम्मत मुस्लिमा के खुदा फैज नसीब अता फरमाए। अजीजो ए इस्लाम अजमत इस्लाम इस्लाम चाहे तो इस्लाम है कुरान अब ॻाल्हायो था यार इस्लाम है छा कुरान कुरान मजीद जा मुत्तबे मुझे मोहम्मद अरबी जा मुत्तबे ताबेदार उवा मुझे मोहम्मद अरबी जी जानसार सहाबा उवा मुझे मोहम्मद अरबी जी जमात ही जन सब कुछ मुझे मोहम्मद अरबी जे मथा कुर्बान कयो सब कुछ दुनिया जो जहान छड़े करे इज्जत छड़ियों वकार छड़ियों दौलत छड़ियों माल मिल्कत छड़ियों ऐं पंहिंजूं कन्यूं छड़ियों वन्यूं छड़ियों मां रिवायात में ॾिठो आहे जॾहिं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिजरत जो ऐलान फरमायो तो ओ मुझे नबी जा सहाबियो मां मोहम्मद अरबी पंहिंजे आबाई शहर मक्के के छड़े करे मदीने हिजरत कयूं वेंदो पियो हां लॻियो वेंदो हां तहां मुंहिंजा कहिड़ा सहाबा आहिनि जेके मां मोहम्मद अरबी सां गॾु हलंदा अल्लाह ॼाणींदो आहे उन वक़्त में खजनि जे पचण जा टेम हा सहाबाए किराम जा बागात सहाबाए किराम जूं खजूं ऐं उहे पकियूं बीठियूं हुयूं खजनि मञा खोजनि मञा खजूं टिमदियूं बीठियूं हुयूं सब कुछ उन्हीं मैदान के छड़े करे खजन के छड़े करे घरन के छड़े करे बनन के छड़े करे वनन के छड़े करे औलाद के छड़े करे न्याणन के छड़े करे हर जगह ते मां पांजे शौक से चवंदो आहियां त दुनिया जे जहान में सब कुछ सहाबा छड़ियो अगर न छड़ियो तो मोहम्मद अरबी जी रिफाकत के न छड़ियो चओ न सुभान अल्लाह ऐं ताबेदारी वरी केडी आहे एडी वडी ताबेदारी मुझे मोहम्मद अरबी उन्हें हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी कई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो राता तो सहाबा फरमायो राता नबी से फरमायो निया सहाबा फरमायो निया नबी से हजर में रहा सहाबा घरन के छड़े करे नबी संगर सफर में रहा नबी से हजर में सहाबा हजर में नबी से जगरे बदर में सहाबा बदर में नबी से जगरे हुनैन में सहाबा हुनैन में नबी से जगरे ओहद पहाड़ पे बिठाए सहाबा ओद पहाड़ पे बिठाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जकरे जबल रहमत पे बिठो एहराम वाले वेस जे अंदर 1,24,000 नबी जा सहाबा भी वो एहराम वारो वेस पातियो करे मोहम्मद अरबी सगर उए जबल रहमत पे बिठाए जकरे हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दही सुलह जी रात मुस्तल्फे में पत्थरन के बिस्तरो बनाए करे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उते जकरे मुस्तल्फे में सुता पहन सहाबा नबी सगर नबी से जकरे मिना में सहाबा नबी सगर मिना में जकरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मताफ के अंदर तवाफ करे रहे हैं सहाबा तवाफ करे रहे हैं जकरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के मुअज्जम के अंदर काबतुल्लाह शरीफ के अंदर हजर अस्वद उन्हीं पत्थर के पंजे रब जे ऑर्डर हुक्म सा चुमी नहीं रहे हैं सहाबा भी उन्हीं के चुमी नहीं रहे हैं जदे हजरत उमर बिन खत्ताब सच्चो रजी अल्लाह तआला अन्हु चो 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 यार रजी अल्लाह तआला अन्हु जदे हजरत उमर बिन खत्ताब जी वारी आई चुमी ॾियण जे लाइ हजरत उमर हजर अस्वद जे सामने बीठो चवे तो अंत हजर तू हिकिड़ो पत्थर ला तनफा वला तज़ुरु तो में नफ़े भी कोने तो में नुकसान भी कोने बता तू नाश करे ओ मक्के जा पहाड़ ओ मक्के जा पत्थर बता तू था नाश करे हजरत उमर जड़ो मानू भी माके चुमी देवण आयो पर रब्बे काबा जी कसम चुमी इन करे पियो तो देवा जो मोहम्मद जा चपड़ा तोखे लगाए चौ न सुभान अल्लाह मोहम्मद जा चपड़ा तोखे लगाए न इनजे करे मां चुमी ॾियण आयो आहियां जाते मुझे मोहम्मद अरबी जा चप लॻया उते सहाबा चुमियूं ॾिनियूं जाते मुझे नबी से जा चप मुबारक लगा उते अहल बैतल में चुमियूं ॾिनियूं जाते मुझे मोहम्मद अरबी जा कदम मुबारक लगा उते सहाबा जा कदम भी लगा ऐं उते अहल बैतल जा कदम भी लगा जेकरे मुझे मोहम्मद अरबी बिही करे मक्के में काबतुल्लाह शरीफ जो तवाफ कयो ताज मुझे मोहम्मद अरबी जा उम्मती भी परवाना वार हर मानू जी दिल जी सदा इहा है जेको चवंदो आहे कॾहिं उहो खासो ॾिहाड़ो थींदो कॾहिं उहो भलो ॾिहाड़ो थींदो जॾहिं मां बि मदीने वेंदुमि अब तव्हां वञा को आहे आशिक मदीने जो जेको चवे मां बि मदीने वञा सुभान अल्लाह अॼु मां दुआ करण आयो हां अल्लाह जन खे मदीनो ॾेखारियो आहे ख़ुदा उन्हनि खे वरी वरी ॾेखारियो जन खे ख़ुदा मदीनो ॾेखारियो आहे
अल्लाह उनके वरी वरी दिखाए जन मदीनो न ॾिठो आहे। अॼु महीने अज़मत वारे कॉन्फ्रेंस जे अंदर कुरान शरीफ जे रूबरू उलमा जी सिदारत जे अंदर रब जे दरबार में इहो दस्ते पे दुआ है, अल्लाह जी रहमत में इहा उम्मीद आहे अल्लाह ताला हेड़े माहौल जे अंदर पंहिंजे बाननि जी दुआ खे क़बूल कंदो। अल्लाह ताला हेड़े माहौल जे अंदर पंहिंजे बाननि जी दुआ खे छा कंदो आहे, कबूल कंदो आहे। अॼु मां इहा दुआ करण आयो आहियां मन अल्लाह तबारक व तआला तहां असांखे बि अल्लाह काबे जी चौखड़ जो दीदार नसीब अता फरमाए। वॾे नबी से जा सहाबा वॾे शान वारा हा, वॾे मान वारा हा, ये बाहस्तू त दुनिया जे जहान में आहिनि जंहिंजे सदके अल्लाह तहां असांखे क़ुरान नसीब कयो आहे। चओ बेशक तहां असांखे अल्लाह छा नसीब कयो आहे, क़ुरान नसीब कयो आहे। तहां असांखे पटको मिलियो, तहां असांखे दाढ़ी मिली, नबी जो दीन मिलियो, इस्लाम मिलियो, मस्जिदियूं मिलियूं, मदरसा मिलिया ऐं ख़ुदा जी नेमत थी जो अल्लाह तहांखे जमियत उलमा इस्लाम जी जेको आहे शक्ल जे अंदर उलमा जी जमे गफीर बुजुर्गान दीन जी जमे गफीर अल्लाह तबारक व तआला तहां असांखे नसीब फरमाई। मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह जो क़ुरान थो फरमाए त क़यामत जे ॾींहुं हर माण्हू पंहिंजे इमाम जे झंडे जे हेठि हूंदा। अल्लाह जो क़ुरान चवंदो आहे हर माण्हू क़यामत जे ॾींहुं पंहिंजे इमाम जे झंडे जे हेठूं हूंदा। पोइ मां हर जगह पे शौक़ सां चवंदो आहियां के कंहिंजे झंडे जे अंदर, के कंहिंजे झंडे जे अंदर, के कंहिंजे झंडे जे अंदर। अॼु मां दुआ करण आयो आहियां इंशाअल्लाह ताला अल्लाह तबारक व तआला तहां असांखे क़यामत जे ॾींहुं हिन मोहम्मद अरबी जे झंडे जे हेठूं रहाए। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहल बैत, जमीयत उलमा इस्लाम, कायद जमीयत हजरत मौलाना फजल रहमान, परतमे नबवी, परतमे नबवी, नारे तकबीर। आहे क़यामत जे ॾींहुं झंडे जे हेठूं रहण जे लाइ आहे इरादो, आहे इरादो। वो हथड़ा मथे खड़े करे चओ मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सजाहीन फिल अर्द, मलाइक ज़मीन जे अंदर हिकड़ा अहिड़ा आहिनि जंहिंखे अल्लाह कंहिंखे चयो आहे त अर्श खे झले बीहो, उहे अर्श खे झलियूं बीठा आहिनि। कंहिंखे चयो था त रुकू में बीह रहो, उहे रुकू में बीठा आहिनि। कंहिंखे चयो था सजदे में पई रहो, उहे सजदे में पई रहिया आहिनि। हिकड़ा रब जा नूरानी मलाइक अहिड़ा आहिनि जंहिंखे अल्लाह चई छॾियो आहे तव्हां ज़मीन में सैर कंदा वता रहो, ज़मीन में घुमंदा वता रहो। ॾिसो मुंहिंजे मोहम्मद अरबी जे उम्मतनि जूं इल्तिजाऊं ऐं उन्हनि जा हथड़ा ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मथां दरूद पढ़ण वारा, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चवण वारा इन्ही दरूद के रेशमी रुमाल जे अंदर वेढ़े करे डायरेक्ट अची मुंहिंजे मोहम्मद अरबी जे रोज़े ते पहुचायो। किथे पहुचायो बा, किथे पहुचायो? हुजूर जे रोज़े ते पहुचायो अची करे। अॼु उहे खुश नसीब माण्हू आहिनि जेका अल्लाह अल्लाह करनि था, उहे खुश नसीब माण्हू आहिनि जेका दरूद पढ़नि था, जन जा दरूद अॼु जी तारीख़ जे अंदर मोहम्मद जे रोज़े ते पहुचंदा पिया आहिनि। अल्लाह तव्हांखे इहो कामिल दीन अता कयो आहे, इहो इस्लाम अता कयो आहे, इहो त आहे मज़हब, इहो त आहे मिलत, इहो त आहे असांजो दीन ऐं इस्लाम। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मां अर्ज़ पे कयुमि 1.25 लख मुंहिंजे नबी जे सहाबा ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घराननि अहल बैतन हिन दुनिया जे जहान में हर किस्म जी कुर्बानी ॾेई करे न पंहिंजी इज़त ॾिठऊं, न माल ॾिठऊं, न धन दौलत ॾिठऊं, न बच्चा ॾिठऊं, न ॿार ॾिठऊं। 72 तन करबला जे अंदर पुहाए करे इहो पैगाम ॾिनो दुनिया वारो असां जेकॾहिं दुनिया जे जहान खां वञूं त वञूं पर रब जो क़ुरान न वञे। तव्हां छा था चाहियो अल्लाह जो क़ुरान रहे या वञे? जेका चवंदा आहिनि क़ुरान वञे उहे हथ मथे करो, जेका चवंदा आहिनि क़ुरान अञा रहे। ये कुरान जिंदगी जी हया, ये कुरान दुनिया जी हयात आ, ये कुरान तहांजी ऐं मुंहिंजी हयात आ। मुंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो जेतिरे तक दुनिया जे जहान में कुरान रहंदो, कुरान वारा रहंदा, अल्लाह अल्लाह करण वारा रहंदा, एतिरे तक क़यामत खे किरेन सां बुंडो आयल आहे। का ताक़त हैसियत न आहे जेका उन क़यामत जे बुंडे खे टोड़े सघे सवाइ मां अल्लाह जे। पर जॾहिं मां अल्लाह तबारक व तआला उन बुंडे खे टोड़ींदुसि त पोइ कुरान न रहंदो। अब कुरान न रहंदो। अॼु गुज़ारिश करण आयो हां त दुआ कयो हर जगह ते कुरान रहे ऐं कुरान वारा रहनि, कुरान रहे ऐं कुरान वारा रहनि। इहे फैक्ट्रियूं हूंदियूं, इहे मदरसा हूंदा, इहे मस्जिदूं हूंदियूं, काल रसूलुल्लाह हूंदो। हर कुंड जे अंदर जॾहिं कुरान जो आवाज़ ईंदो, कॾहिं बच्चो कंहिं कुंड जे अंदर पढ़ंदो वेठो हूंदो, कॾहिं कंहिं कुंड जे अंदर मासूम बच्चो पढ़ंदड़ हूंदो, कॾहिं होॾा आवाज़, कॾहिं होॾा आवाज़, कॾहिं होॾा आवाज़, कॾहिं कुंड जे अंदर अल्लाह जो बच्चो पढ़ंदो हूंदो, उस्ताद उनखे पढ़ाईंदो हूंदो, चवंदो हूंदो यासीन वल क़ुरानिल हकीम। चवनि सुभान अल्लाह।
इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। कहते यो बच्चो पढ़दो हुंदो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फीह हुदल लिल मुत्तकीन। कहते पढ़दो हुंदो ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्क़ा इल्ला तज़किरतल लिमन यख़्शा तंज़ीलन मिम्मन ख़लक़ल अर्ज़ा वस्समावातिल उला। कहते यो मासूम बच्चो हुंदो पढ़दो हुंदो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। कहते यो बच्चो पढ़दो हुंदो या अय्युहल मुज़्ज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला निस्फ़हु अव इनक़ुस मिन्हु क़लीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला। दुआ करना आयो हाँ ये कुरान भी रहे तो कुरान वारा भी रहे ये कुरान जो मस्जिद भी रहे ये कुरान जो मदरसा भी रहे पर गुजारिश इया करना आयो हाँ यो पटको ते ॾाढी मस्जिद ते मदरसा ये दीन ते इस्लाम ये ड्रिग मलूक वाली जे इलाके जे अंदर उलमाए किरामन जी आमद ऐं वाइज़ नसीहत ॿुधाइण ये तहां असांजा वाइज़ नसीहत ये लंगर जा प्रोग्राम ये कुरान पढ़ण जा प्रोग्राम ये सब जे करे दुनिया जे जहान में मिलिया उन्हीं नबी जी सहाबा जी जमात जे सदके मिलिया आल बैतन जी जमात जे सदके मिलिया। चई ईमान वारी नजर सा मुझे मोहम्मद अरबी ते नजर कई रब कुरान में उन्हें सलाम मोकलिया रब कुरान में उन्हें छा मोकलिया बा सलाम मोकलिया। ये के रहा जो वाह सहाबा वाह गलायो यार सबे गलायो वाह सहाबा वाह सहाबा वाह ये हुए अल्लाह वारा सहाबा इनजे करे के अल्लाह वारे छा चयो हुआ चवे तो सहाबी थे सबो रोज जिनकी ईद होती थी खुदा का फजल होता था नबी की ईद होती थी। ये हुए शान वारा सहाबा नबी सफर में तो सहाबा सफर में नबी हजर में तो सहाबा हजर में नबी मक्के में तो सहाबा मक्के में नबी मदीने में तो सहाबा मदीने में नबी सही हजारे अस्वद के चुम्मी पिया था दे मिल उमर भी चुम्मी नींदो बीठो हुआ उस्मान भी चुम्मी नींदो बीठो हुआ अलीउल मुर्तज़ा भी चुम्मी नींदो बीठो हुआ तो सिद्दीक भी चुम्मी नींदो बीठो हुआ। ताबेदारी वरी के दिया फरमा बरदारी वरी के दिया ए शान वारा सहाबा मुझे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हिकड़े दफे फरमायो हो ओ अबू बकर सिद्दीक ओ मुझा यार सोना जी मुझा साईं पर मैं हिकड़ो कदे एड़ो ऐलान थींदो जो मुझे रब अञा माखे ॿुधाए छॾियो हुआ अञा हुकुम न कयो त निकरण जो हिकड़ो एड़ो वक्त थींदो जो अल्लाह तबारक व तआला मुखे हुकुम फरमाईंदो ओ मुझा मोहम्मद अरबी निकर हिजरत करे मदीने वञ। हजरत सिद्दीक तो फरमाए मोहम्मद को माखे भी मरतियूं अच जाए सोना को माखे भी मरतियूं अच जाए। हुजूर से फरमाइन था हा अबू बकर तोखे भी वठी हलंदो त मां रिवायात में ईंदो हां। आखिरकार वो दौर गुजरते वो वक्त अची वियो आहे जंहिंजे बारे में अल्लाह तो फरमाए मोहम्मद आ तैयारी करे हिजरत करे मक्के शरीफ तोखे पहुचो मदीने शरीफ तोखे पहुचणो आहे। इन जे करे अबू बकर सिद्दीक जे दरवाजे ते वञी करे उन खे गॾु वठी करे ग़ारे थौर जे अंदर 3 रातूं रही करे इन इलाके जे सफ़र कंदे ताके मदीने पहुंचणो रात जो टेम हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वादी मुसल्ला के अंदर मक्के मुअज्जम के अंदर आया। हजरत अबू बकर सिद्दीक के दरवाजे पे बिही करे हुजूर से आवाज दे तवे तो या अबू बकर चौ न सुभान अल्लाह। हजरत अबू बकर अञा नबी थेंजा लफ्ज़ मुबारक हजरत सिद्दीक जे अञा कन्नन मुबारकन ते कोन पोता अगे तो सिद्दीक फरमाए चवे तो लब्बैक व सादैक या रसूल अल्लाह दौड़ तो जिक्र दरवाजे ते पहुतो हुआ। हुजूर से फरमाया तो ओ पुट सिद्दीक बना दे खबर मुझे सद करन जे करे तोखे जाग थी वई या तू जाग दे पए बुधो टिंगने मलूक वाली जे इलाके वारा मुसलमानो केडी वडी ताबेदारी केडी वडी फरमा बरदारी केडे बड़े मुझे मोहम्मद रबी जा जान सारे गुलाम मुझे नबी जा सहाबा अबू बकर चातो फरमाए सोना कदे तहां फरमायो हो अबू बकर रात जो नेम हुंदो मां तो जे दरवाजे ते ईंदुम हमारी दिल में ख्याल थो तो मां निंड न कया मत मोहम्मद रबी जे करे दर ते सद करे गुलाम ऐं नौकर के जी कंदे मत देर न थी वजे
इनजे करे मैं जागदो पयो मां हुजूर से फरमाओ निकर पर अबू बकर हजरत अबू बकर निंदो वा न तो दिले से अबे के कोढ़े के कादे कया अमर के कादे कया नेड़ी के कादे कया अग में हुजूर से के करे सीने में मोहम्मद अरबी के बनाए करे पोया गुलाम पियो वेंदो आ चऊं सुभान अल्लाह हर आशिक पांजे इश्क जो इजहार कयो आ हल अल्लाह वारे पांजे इश्क जो हुको दिनो आ छा तो फरमाए को अल्लाह वारो चवे तो अग में रसूल पुठा सिद्दीक गुलाम वा पोड़े जी हिम्मत ते दा सदाई सलाम वा अग में रसूल पुठा सिद्दीक गुलाम वा पोड़े जी हिम्मत ते दा सदाई सलाम वा ओ जे कुलन ते खणी जई ओ जे कुलन ते खणी जई कई आ वफा कि सो नबी अजे यार जो इज़हुमा फिल गार जो कि सो नबी अजे यार जो इज़हुमा फिल गार जो इल्ला तंसुरूहु फक़द नसरा अल्लाह इज़ अखरजहु अल्लज़ीना कफ़रू सानि यसनैन इज़हुमा फिल गार। जिंदगी बाकी मुलाकात बाकी। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।